बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। SSGC एग्जीक्यूटिव कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कासमाबाद हैदराबाद जेका सुई सदरन गैस कंपनी जी जेके एग्जीक्यूटिव मेंबर्स आहिनि यानी सुई गैस जा मुलाज़िम आहिनि उन्हनि ते मुश्तमिल सोसाइटी रजिस्टर्ड कराई वई। 2007 जे अंदरि हिन सोसाइटीअ जो बुनियादु पियो जंहिंमें उहे डाकू राज, उहे कब्ज़ा माफ़िया, उहे स्मगलर टाइप जा माण्हू, उहे कब्ज़ा खोर माण्हू, गैस कंपनीअ जा मुलाज़िम जंहिंमें सरे फ़हरिस्त मां बार बार चई चुको आहियां अमीन पटेल, अकरम शेख, मदनी अरफात सिद्दीकी, एजाज गुमन, इकबाल शेख, इदरीस अब्बासी, ये सभु डाकू राज जेके आहिनि हिन सोसाइटी खे 2007 खां वठी खाईंदा रहनि था ऐं तक़रीबन 2022-23 ताईं 15 सालनि ताईं कंहिं बि सोसाइटी जे मेंबर खे इन शइ जे बारे में ओंत न ॾिनो त हीअ सोसाइटी सुई गैस सोसाइटी हिकु रजिस्टर्ड सोसाइटी आहे, पब्लिक प्रॉपर्टी आहे, गवर्नमेंट जी सोसाइटी आहे। लेकिन हिननि अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो माहौल पैदा करे छॾियो हैदराबाद ज़िले जे अंदरि त ॼण हीअ हिननि जी वॾनि जी मिल्कियत हुजे, हीअ हिननि जी पंहिंजी प्राइवेट प्रॉपर्टी हुजे, हीअ प्राइवेट स्कीम हुजे। बिल्डर अमीन पटेल पंहिंजो पाण खे बिल्डर पियो सॾाए। अॼु बि तव्हां मुख़्तलिफ़ माण्हुनि जे वाता तव्हां ॿुधंदो त अमीन पटेल बिल्डर आहे ऐं हीअ जेके कराची टीम, हीअ एजाज घुमन, हीअ सभु माफ़िया ग़रीब माण्हुनि खे लुटण जे कठे आहिनि ऐं हिन लुटियो आहे करोड़ रुपया। लेकिन कुझु वक़्त खां वठी जॾहिं सुई गैस सोसाइटी जे मेंबरनि पंहिंजो पाण खे हिकु गैरत जे माहौल में आंदो आहे, हुननि पंहिंजो पाण खे आॾां आंदो आहे, जॾहिं हुननि पंहिंजो पाण खे इन शइ में मञायो आहे त हिन सुई गैस जे अंदरि जेके रहवासी आहिनि उहे हिन सोसाइटीअ जा असुल वारस आहिनि, न कि अमीन पटेल या इदरीस अब्बासी या एजाज गुमन जंहिंजो हिते को वजूद कोन्हे को, जंहिंजो न चाचो, न मामो, न सौट, न मासात, को बि हिते रहवासी कोन्हे को, त उहे हिन सोसाइटी जा वारस नथा थी सघनि। इन करे डिपार्टमेंट खे मां इहा गुज़ारिश कंदो हलां त महिरबानी करे हीअ सोसाइटी उन रहवासियुनि जे कंट्रोल में ॾिनी वञे, या त ओवरटेक कई वञे या त ॿी सूरत में हिन सोसाइटी जो कंट्रोल हितां जे रहवासियुनि खे ॾिनो वञे। मां गुज़ारिश कयां थो डिपार्टमेंट खे त महिरबानी करे हिन वाक़ियात खे फिल फौरन सुपरसीड करे सोसाइटीअ खे हिन वाक़ियात खे हथ खड़ी हणी करे जेल भेड़ो कयो वञे। हीअ जेके डाकू राज आहिनि इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि खां वठी हिकु ॿिली, जीअं मां बार बार चई चुको आहियां, ॿिलीअ जो मिसाल इन करे थो ॾियां त हे ॿिलीअ वांगुरु टपा ॾेई करे पंहिंजूं ऑफिसूं चेंज कंदा रहनि था। अॼु मूंखे ताज़ा तरीन ख़बर पई आहे त अमीन पटेल सुई गैस जी वरी ऑफिस बंगलो नंबर B15 जेका सिंधी मुस्लिम हाउसिंग सोसाइटी जे अंदरि कंहिं बि सूरत में रेजिडेंशियल एरिया जे अंदरि कमर्शियल एक्टिविटी नथी करे सघिजे, बिज़नेस नथो रन करे सघिजे। कंहिं बि रहायशी बंगले जे अंदरि उनजी NOC वठणु लाज़मी आहे, उनजे लाइ कानूनी चाराजोई करणु लाज़मी आहे। लेकिन सिंधी मुस्लिम कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कासमाबाद जे अंदरि बंगलनि में हुन ऑफिसूं खोलियूं आहिनि। मूंखे त अफ़सोस थो अचे सिंधी मुस्लिम सोसाइटीअ जी मैनेजमेंट ते त तव्हां त पाण हिकु सोसाइटी खे रन था कयो, सोसाइटीअ खे हलायो था, त हिननि चोरनि खे तव्हां लिकाए वेठा, पनाह ॾेई वेठा। हीअ चोर जेके आहिनि उन्हनि खे पनाह ॾींदड़ ओतिरो ई चोर आहे। सिंधी मुस्लिम सोसाइटीअ जा जेके मैनेजमेंट आहे उहा ओतिरी चोर आहे ऐं बंगले ते जेको किराए ते हिननि खे बंगलो ॾिए थो, रहायशी बंगलो कमर्शियल एक्टिविटी जे लाइ नथो ॾेई सघिजे। कमर्शियल एक्टिविटीज़ ही ऑफिसूं, ही बिज़नेस रन नथो करे सघे केरु सिंधी मुस्लिम सोसाइटी जे अंदरि या कंहिं बि जॻह ते। इन करे मां मैनेजमेंट सिंधी मुस्लिम कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीअ खे गुज़ारिश कयां थो, इल्तमास कयां थो त महिरबानी करे सॼे एरिया जे अंदरि जेका तव्हांजे कंट्रोल में आहे त चकास कयो त हीअ चोर किथे लिकियल आहिनि, हीअ डाकू किथे लिकियल आहिनि, हिननि किथे पंहिंजी मैनेजमेंट जी हिकिड़ी एक्टिविटी शुरू कई आहे, हिते बिज़नेस रन कयो आहे, हिते रेजिडेंशियल एरिया है, रेजिडेंशियल रहायशी एरिया जे अंदरि बिज़नेस एक्टिविटी नथो करे सघे। हिन चोरनि खे पकड़े करे फिल फौरन पुलिस खे इतलाह ॾिनी वञे, 1 ते इतलाह ॾिनो वञे, एंटी करप्शन खे घुराए वञे त हिननि जी ऑफिस खे सील कयो वञे। रहायशी बंगले जे अंदरि अमीन पटेल एक्टिविटी नथो करे सघे त मैनेजमेंट सिंधी मुस्लिम सोसाइटी जेका आहे उनखे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे फिल फौरन
24 कलाकनि जे अंदरि अंदरि या 48 कलाकनि जे अंदरि अंदरि जेतिरो जल्दी थी सघे हिन चोरनि खे पकिड़े करे पुलिस जे हवाले कयो वञे। ॿी सूरत में मां नंढी गुज़ारिश कयां थो डिपार्टमेंट खे त सुपरसीड कयो वञे या एक्शन वरितो वञे सिंधी मुस्लिम सोसाइटी जे ख़िलाफ़। त इहे बि हिननि चोरनि सां मिलियल आहिनि, इहे डाकू राज सां मिलियल आहिनि। हीउ सॼो सोसाइटीअ जो स्विगेस सोसाइटी जो अरबे रुपयनि जी प्रॉपर्टीअ जो माल जेको आहे रिकॉर्ड उहो सॼो खणी लिकाए करे ही सिंधी मुस्लिम सोसाइटी में लिकाए वेठा आहिनि। सिंधी मुस्लिम सोसाइटी जेका आहे उहा पनाहगाह आहे हिन चोरनि हिन डाकनि जी। इन करे मां गुज़ारिश कयां थो डिपार्टमेंट खे त एक्शन वरितो वञे। ॿी सूरत में मां सिंधी मुस्लिम सोसाइटी खे कानून जे मूजिबि जल्द अज़ जल्द हिकिड़ो लेटर जारी कंदुमि त चोरनि खे पकिड़े करे पुलिस जे हवाले कयो वञे। कंहिं बि सूरत में सिंधी मुस्लिम सोसाइटी जे रहायशी इलाइक़े जे अंदरि अमीन पटेल उन जी बाक़ियात खे कमर्शियल एक्टिविटीज़ करण खां रोकियो वञे ऐं हिननि खे फिल फौरन हितां तड़ियो वञे, धिका ॾेई करे कढियो वञे त तव्हां पंहिंजी ऑफिस सोसाइटी जी हेॾी सारी ज़मीन पई आहे जिते ऑफिस हुजणु खपे, जिते रहवासियुनि जा मसइला ॿुधणु खपनि, जिते रहवासियुनि खे परेशानी जेका दरपेश आहे उन्हनि खे हल करण में सवलाई आसानी पैदा थिए। त हीअ डाकू जेके हिन लिकिया वेठा आहिनि अरबे रुपयनि जी प्रॉपर्टी खणी करे, इन करे हिन अमीन पटेल जी बाक़ियात खे फिल फौरन सिंधी मुस्लिम सोसाइटी जी मैनेजमेंट कंट्रोल करे इनके ॻोल्हा करे पुलिस के इतला ॾेई करे 15 खे घुराए करे एंटी करप्शन खे घुराए हिन जे ऑफिस के सील कराए। ॿी सूरत में कानून मूजिबि सिंधी मुस्लिम सोसाइटी जी मैनेजमेंट जे ख़िलाफ़ एक्शन खयो वेंदो त हीअ चोरनि खे पनाहगाह हिन चोरनि जी पनाहगाह बनाए छॾी आहे ऐं हिननि खे 15 सालनि खां वठी हिन चोरनि जी पनाह कई आहे। इहो वॾे में वॾो कानूनी जुर्म आहे। मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन नंढे मैसेज खे डिपार्टमेंट सिंधी मुस्लिम सोसाइटी जी मैनेजमेंट ज़रूरु एक्शन वठंदी ऐं हिन ते इंक्वायरी कंदी। तव्हांजी वॾी महिरबानी।